बाबला साईं, सूबेदार सुखे बंगुल ऐं शमीर खे गिरफ़्तार कयो, उहे ॿई लाकब में। त पोइ उन सुखे खे चओ त उन्हनि खे हिते मुंहिंजे उताक ते वठी अचे त उन्हनि सां ॿ पाणी कयां मां। बाबला साईं, मसइलो ॿियो बि आहे। बंगुल ऐं शमीर जी ज़मानत जा कागज़ थाणे ते पहुची चुका। जेकॾहिं शमीर ऐं बंगुल उन्हनि जी ज़मानत कराए थी छॾी आहे तॾहिं बि इहो जेको सुखियो आहे न उन्हनि खे आज़ादु न कंदो। बाबला साईं, जेकॾहिं हुकुम कयो त दिलावर ऐं मां वञी बंगुल ऐं शमीर खे थाणे तां खणी अचूं, पोइ भली तव्हां उन्हनि सां ॿ पाणी कयो। हा हाशिम, उन्हनि खे खणी अचो हिते त मां पंहिंजे हिननि हथनि सां उन्हनि खे साटो ॾियां जीअं मुंहिंजे अंदर जी बाहि हल्की थिए। ठीकु आहे बाबला साईं, मां दिलावर खे वठी थो वञां। हेलो सूबेदार सुखिया, मुड़सी वारो कमु कयो। ॿुधो अथमि त उन्हनि ज़मानत बि कराए छॾी आहे। त दादा, बंगुल ऐं शमीर जी ज़मानत जा कागज़ थाणे ते पहुची चुका हुआ। तव्हां हूंदे बि मां उन्हनि खे खंभे खणी आयो आहियां थाणे ते। रोज़नामचे में कल्हो की तारीख़ लॻाई अथमि। उन करे अॼु राति 12 खां अॻु में उन्हनि खे आज़ादु करण जो मां पाबंद आहियां। हाशिम ऐं दिलावर तोॾां अचनि पिया, हिन ॿिन्ही खे मुंहिंजे उताक ते खणी अच। पोइ भली खणी उन्हनि खे आज़ादु करे छॾिजांइ। मां तोखे तुंहिंजो इनाम ज़रूरु ॾींदुसि। त दादा, इनाम वठण त ज़रूरु ईंदुसि। ख़ुदा हाफ़िज़। साईं ख़ुदा। दोस्तों, मूंखे लॻे थो त नई पोड़े बहादुर ख़ान खे सभु कुझु ॿुधाए छॾियो। तॾहिं त बहादुर जो दिमाग़ आसमान सां पियो ॻाल्हाए। हा रे सर, मूंखे बि ईअं पियो लॻे। त पोइ नई पोड़े खे एतिरा ॾींहं ज़िंदा छो रखियो आहे? ईसान हिकिड़ो लामारो ख़तम। मूं त वॾी कोशिशि कई आहे रे सर, पर मौक़ो ई नथो मिले। दोस्तों, मौक़ा पैदा कबा आहिनि, मौक़ा पाण ई न आहिनि मिलंदा। रे सर, तव्हांखे त ख़बर आहे, दोस्त दुश्मननि जो दुश्मन ऐं दोस्तनि जो दोस्त आहे। तव्हां हुकुम कयो त हींअर ई वञी ॼांस काढा। अञा ताईं तूं हुनखे ज़िंदा छॾ। वञी ॾे नई पोड़े खे लामारो ई हिकिड़ो। वञ। त पोइ ठीकु आहे रे सर, मां हींअर ई थो वञां। ठीकु आहे। चाचा साईं, और असां ॾिस शमीर ख़ान खे। मां तुंहिंजो मौत आहियां, मथां का हसरत रहिजी वञे। तूं छा थो सम्झी? तुंहिंजे हिननि धड़कन सामाननि में अची मां तोखां डिॼी वेंदसि ऐं तोखां माफ़ी वठंदसि। न चाचा साईं न, इहा तुंहिंजी भुल आहे। अरे शमीर, न शर्म थई, न हया थई, न वरी पितो थई। एॾियूं तोसां दादियूं थियो न, वो बि मुड़ी कोन थो। शमीर, ॿियो को हुजे हा न, ॿुॾी मरी वञे हा। तोखे ऐं हिन बंगुल खे, इन्ही खे लूसण जो नको जीअं वठ तीअं वञे तो वधंदो, तीअं वञे तो वधंदो। सरदार शाह ज़मान,
तोॾां मुंहिंजी बलांदनि जी लिस्ट वञे थी वधंदी। अरे हेॾे उन ॾींहं खां टिज जंहिं ॾींहुं तूं मुंहिंजी ताक़ ते ॿधल हूंदे ऐं मुंहिंजा कुता खुलियल हूंदा जेके तोखे धीरे फाड़े छॾींदा। चाचा बंगुलत ज़बान के लगाम दे। बाबा जी शान में गुस्ताखी न कर। न थे जो वहां गुस्ताखी दे लई अचां। शाहज़ेब पहिरियों ई आख़िरी चकर बची हुई, ॿियो चकर मिले त दुख थी वेंदे। अड़े हेॾे बंगुल खान हेॾी ताक़ी चयव वो बि मुड़ो कोन था। बाबल साईं ही उठ ईअं कोन मञींदो। मूंखे इजाज़त ॾियो त हिनखे हिकिड़ो सटको मां पाण कढां। बस हाशिम छॾे ॾियो हिननि। हे बि इंसान आहे, हिननि सां जानवर जहिड़ो सुलूक न कयो। ऐसा नंढा केर तो चवे त ही इंसान आहे। इंसान न वेशी आहिनि, वेशी जिन तव्हां ते गोलियूं हलायूं आहिनि। मूं हिननि खे माफ़ कयो दिलावर। बाबा साईं मूं हिननि खे माफ़ कयो, अमी बि हिननि खे माफ़ कयो। मता हिननि खे मन में मरम कयो। ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। दुआ कयो हिन शहज़ादे खे जंहिं सिर्फ़ ऐं सिर्फ़ माफ़ करण सिखियो आहे। हाणे हलो हितां। हाशिम दिलावर हिननि मोतबरनि खे ॻोठ जो रस्तो ॾेखारियो। हलो त मां तव्हांखे ॻोठ जो रस्तो ॾेखारियां। सब दो बख्श करे पर तो ऐं बाबा साईं मिली करे मुंहिंजी माउ खे क़तल कयो। इहो ॾोह तव्हांजो नाक़ाबिल माफ़ी आहे। बाबा त काबो किबलो आहे, उनखे त मां कुझु बि नथो चई सघां, पर तोखे मां बख्श कोन कंदुसि। तूं मुंहिंजे हथां मरंदी मरंदी, अॼु न त सुभाणे ज़रूर मरंदी। बहादुर खान तुझी मां खे मूं न तुझे मामे मारियो आहे। अगे जो अखबार खोले ॾिस, तुंहिंजो मामो वॾो ज़ालिम आहे। हुन दौलत जे चक्कर में अची तुंहिंजी मां खे मारे छॾियो। शुक्र कर बहादुर खान जो दरिया खान तुंहिंजी वरी बि मिल्कियत बचाए वियो। न त तुंहिंजी रईस बहादुर खान न हिकु मामूली माण्हू जी आहे। तव्हांजो इहे कोड़ियूं कहाणियूं तव्हांखे कौन बचाए सघंदी, छो त मूंखे पक आहे त इहो मीरण कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हाईंदो। मां सभु कूड़ा आहे, बाबो बि कूड़ो आहे। तूं त पहिरें नंबर जी कुड़ी आहीं। ग़लत फहमी आहे तोखे बहादुर खान। जॾहिं तुंहिंजी मां जी मिल्कियत तुंहिंजे पीउ जे नाले थी चुकी हुई, उहो वीचारो हुनखे छो मारींदो? बहादुर खान सच इहो आहे त तुंहिंजे नाने पंहिंजी सॼी मिल्कियत तो लाइ बचाइण ख़ातिर सॼी ज़मीन तुंहिंजे पीउ जे नाले करे छॾी। ऐं इहा ॻाल्हि तुम्हारे मामे खे बिल्कुलु पसंदि कान आई ऐं हुन हाणे तुंहिंजी मां खे क़त्ल करे छॾियो। मां तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदुसि। ॾिस बहादुर खान, एतबार कर। तूं हिकिड़े कोड़े चरे जे करे पंहिंजे माउ पीउ सां थो भेटाई। ईअं न कर, न त ॾाढो ॾुखियो थींदे। मां पंहिंजी माउ जे क़त्ल हरगिज़ माफ़ न कंदुसि। तुंहिंजी मां जो क़ातिल तुंहिंजो पंहिंजो मामो आहे, असीं न आहियूं।
राजुल मां केॾी न अभागी आहियां, शाज़ेब खां उनजी तबियत बि नथी पुछी सघां। राजुल तूं मूंखे हुन सां मिलाए न। मीरा, तोखे शाज़ेब सां न दिलावर सां मिलण जी ज़रूरत आहे। राजुल खबरदार जो दिलावर जो नालो मुंहिंजे साम्हूं तो। छो न वठां दिलावर जो नालो? मीरा, मूंखे ख़बर आहे तूं शाज़ेब सां न, तूं दिलावर सां प्यार कंदी आहीं। उहो मुंहिंजो माज़ी हुयो जेके मां हाणे विसारे चुकी आहियां। मीरा, दिल में रहण वारा कॾहिं न विसरंदा। न राजुल, हाणे मुंहिंजी दिल में सिर्फ शाज़ेब आहे। तो कूड़ थी ॻाल्हाई, तुंहिंजी दिल अॼु बि अद दिलावर जे लाइ धड़के थी। ख़ामोश राजुल, जेकॾहिं तूं मूंखे शाज़ेब सां नथी मिलाए सघी त न मिलाए, बाक़ी ये कूड़ा इल्ज़ाम मूं ते न हण। मीरा, मुंहिंजी भेण, मूंखे इहा कूड़ी कवर करे न ॾेखार। मां तुंहिंजे हाल खां बि वाक़िफ़ आहियां, मां अदा दिलावर खां बि वाक़िफ़ आहियां। पर जेकॾहिं तूं पंहिंजी दिल खे कूड़ा दिलासा ॾियणु चाहीं थी त भली ॾे। हाँ, ऐं जेकॾहिं तूं शाज़ेब सां बि मिलणु चाहीं थी त मां तोखे उन सां ज़रूर मिलाईंदसि। हाँ राजुल, मां दिलावर सां हाणे कॾहिं बि कोन मिलंदसि, मूंखे शाज़ेब सां मिलणो आहे। ठीकु आहे मीरा, मां तव्हां ॿिन्हिनि जे मुलाक़ात जो बंदोबस्तु कयां। एॾे सारे जहां केरु न आहे मुंहिंजो। हाँ, केॾनि केरु थी मुंहिंजो त सॼो जहान ई हुजे। मड़ मरी वई, पी काते मां तव्हां ॾियां त कंहिंजे दर ते वञा तूं ॿुधाए त मां छा कयां। पर केरु सचो आहे, केरु कूड़? मुंहिंजी ख़बर ई नथी पए त मुंहिंजी दुनिया उजाड़ण वारो केरु आहे। तुंहिंजो कातिल केरु आहे अमर?
बहादुर खान तव्हांजो मुजरिम तव्हांजे साम्हूं आहे। उस्सत हडो न त कप जो गुडो। हे कप जा गुदा मूंखे इहो ॿुधाए त मां तोसां कहिड़ो अशर कयो? चाकुन सां तुंहिंजे जिस्म खे चीर ॾियां या ॾाटे सां तुंहिंजी मुंडी लुणी तुंहिंजे धड़ खां नसीसीअ खे धार कयां? बहादुर खान चवंदा आहिनि त कणिक खरे त थड़क करे, ज़ाल खरे त घर न करे, ऐं मुड़ुस खरे त हर न करे, ऐं जे तोजड़ो वॾेरो करे त जेकी खपे सो करे। पर एतिरो यादि रखजां बहादुर खान, इहा घड़ी सुभाणे तोते बि अची सघे थी। एतिरो ज़ुल्म कर जो सुभाणे तूं बर्दाश्त करे सघीं। ऐं जेके तो मूंसां ज़ुल्म कयो जो हिसाब कयो असांजी मिल्कियत जा कागज़ तव्हां चोरी कयो ऐं उनजो इल्ज़ाम मूं मथां लॻाए छॾियो। छो असांजे टुकरनि ते पलजण वारा कुता पले जे घर में तो असांजे मथां हमलो कयो। ॿुधाए त उनजो हिसाब कयो। पल्ले ते न पर पल्ले जे डंगनि ते हमलो कयो ऐं उहे ॿई औरतूं मुंहिंजूं सालियूं आहिनि। सालियूं? उहे तुंहिंजूं सालियूं तॾहिं थियूं जॾहिं मुंहिंजे जिस्म जे मथां गोलियूं हलियूं ऐं मुंहिंजे खून जे एवज़ बाबा साईं तुंहिंजी शादी आलिया सां कराई हुई। पोइ बि तुंहिंजे इन मथे मां इहा तिॾ नथी निकिरे। बहादुर खान तूं नाहक ते आहीं ऐं मां हक़ ते आहियां ऐं मूंखे इन हक़ जे राह तां केरु हटाए नथो सघे। मां त तोखे जिंदगी जे रस्ते ताईं हटाए छॾींदुसि। बस रुगो हिकु दफ़ा बाबा साईं जे साम्हूं तोखां सची करायां त मिल्कियत जा कागज़ तो ऐं शमशाद बेगम चोरी कया हुआ। ऐं छो चोरी कया हुआ? बहादुर खान तुंहिंजी इहा ख़्वाहिश कॾहिं पूरी न थींदी, कॾहिं बि न। नो धीरे से हिनखे वठी वञी बंदि करीस ऐं 2 ॾींहंनि ताईं हिन जो अन्न पाणी बंदि कर। पोइ ॾिसां थो त ही कीअं नथो वञे। शमीर थकनि जा सूरत लहींदा पर जेको थक मुंहिंजी दिल ते लॻो आहे मुंहिंजो दर्द कॾहिं बि कोन लहंदो। शाह ज़मान असांखे न पर असांजे रूह खे मारियो आहे, असांजे अना खे मारियो आहे। हाणे असांजे जीअण जो को बि मक़सदु न आहे, पर जेकॾहिं जीअण जो को मक़सदु आहे उहो सिर्फ़ु पलांद आहे, पलांद। हा मामा साईं, हाणे असांजी इज़त जो सवाल आहे। तूं जीअं चवंदे मां तीअं कंदुसि। हो त मां हाणे न चाचा साईं सां खट कोन कंदुमि। शमीर खेरूअ जो हाल ई न आहे। असांखे खेरूअ खे आज़ादु कराइणु घुर्जे। मामा साईं इहो खेरू हाणे आसानी सां आज़ादु कोन थींदी। हो त हिन खेरूअ ते तमामु वॾा कलम लॻी विया अथई मामा साईं। हाणे खेरू नौजवान रत आहे, असांजे कम जो माण्हू आहे। जेकॾहिं असां खेरूअ जी मदद कई त खेरू असांजे लाइ वॾा कम कंदो, वॾो गंद कंदो। पर इहो खेरू कीअं आज़ादु थींदो मामा? इहो सूबेदार खेरूअ खे कॾहिं बि आज़ादु न कंदो। हाणे जेकॾहिं असां खेरू जी जॻह ते
सूबेदार के शेरुअ जी बाह दी सूबेदार घेरुअ के पाण लादा छो जो शेरुअ ते इनाम भी रखियल आहे शेरू जे ॿधण सां या शेरू जे मरण सां सूबेदार जी तरक़ी थी पोइ त मामा इहो सूबेदार लाइ सस्तो सौदो आहे इन जे करे ते चवां थो हाणे शाह ज़मान सां पलांद करण लाइ असांखे नवां माण्हू इस्तेमाल करणा पवंदा बाक़ी इहो शेरू इहे जी ॻाल्हि ई न कर इहो अथई अटे ते चटी रुगो अटे वारियूं ख़बरूं कंदो आहे त पोइ देर न कर मामा इन सूबेदार सां साज़ बाज़ शमीर कुझु न कुझु त करणो पवंदो न त वॾो कंद थींदो कंडन जी